अॻूणे सूबाई वज़ीर PPMPA फयाज़ अली बुट चयो आहे त वफ़ाक़ी हुकुमराननि जी नाक़िस ऐं अवाम दुश्मन पॉलिसियुनि सबबि मुल्क जो अवाम बिटे अज़ाब में मुब्तला आहे। मुल्क में लाक़ानूनियत ऐं नाइंसाफ़ियनि जी हद थी वई आहे। मेहड़ तालके जे दौरे दौरान मीडिया सां ॻाल्हाईंदे हुन चयो त 2008 वारी PP हुकूमत ऐं मौजूदा नियाज़ी सरकार में ॾींहुं राति जो फ़र्क़ु आहे। PP हुकूमत में लखे बेरोज़गार नौजवाननि खे नौकरियूं ॾिनियूं वयूं, लिखियल पढ़ियल नौजवाननि खे तरबियत ॾिनी वई ऐं मुल्क जे लखे औरतुनि जी शहीद बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम ज़रिए माली मदद कई वई। हुन जो त नियाज़ी हुकूमत में घाटी टोड़ महांगाई सबबि अवाम ख़ुदकशियूं करण ते मजबूर आहे, पर नाअहल वज़ीर आज़म जी नाअहल काबीना जे कन ते चूंह बि नथी चोरे। फयाज़ बुट चयो त PP दौर में सरकारी मुलाज़मनि जूं पघारूं वधायूं वयूं, पर हिन हुकूमत अवाम खे परेशानी खां सवाइ कुझु नाहे ॾिनो। जेकॾहिं PP हुकूमत अरिड़हीं तरमीम न आणे हा त हिन वक़्तु अवाम वधीक परेशान हुजे हा। उन मौक़े ते PP अॻवान डॉक्टर मोहराब खान लाखेर, सरदार बाबर एजाज सहोल, कादिर चांडियो ऐं ॿिया गॾु हुआ।